तमाम दोस्तन के अस्सलाम वालेकुम चऊं था। सिलसिलो और पंहिंजो अर्ज़ कयूं था पिया त असां जीअं त हिते आया आहियूं कंहिं जेको सो माना दरिया जे हवाले सां त हिनखे ॾिसूं। असां दरिया में मौजूदु आहियूं ऐं उमेद त तव्हांखे बि कुझु नज़र ईंदो हूंदो। दरिया जी जेके आहिनि असांजी पोशन आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु ॻाल्हि आहे ऐं उमेद था कयूं त तव्हांखे असांजी इहा काविश ज़रूरु पसंदि ईंदी। सम्झनि असां सां गॾु जेको आहे सो जंहिंजी जेको सो वरी महिरबानी आहे पंहिंजो जेको से माना कमु कारियूं ऐं पंहिंजा जेके आहिनि से हेतिरो जेको माना मसरूफ़ियूं छॾे करे असांजी टीम सां शामिल आहे। दरिया जी छोलनि में जेको सो मौजूदु आहे उनजी वरी महिरबानी। मैडम कुझु ॻाल्हाइणु चाहे त भले तो उनखे जेको सो मौक़ूफ़ पंहिंजो पेश करे। जी बिल्कुल अॼु जेको असां हिते आयासीं त सिंधु दरिया जे बारे में असांखे ख़बर पई त भई हिते पाणी जेको आहे वधंदो पियो वञे ऐं इहो ई ॾिसणु आयासीं त हिन जे आस पास में जेके माण्हू वेठा आहिनि, जेके ग़रीब मिसकिन मलाह कम्यूनिटीज़ वेठियूं आहिनि, असां उन्हनि जे करे आयासीं त ख़ुदा करे जेकॾहिं पाणी जी बात अची वञे थी त हू जेके अलर्ट रहनि ऐं जेका एमरजेंसी लागू चवनि पिया त कंदासीं। हिननि ॿुधायो आहे मुस्मित खाते वारनि त 24 खां 48 कलाकनि जे अंदरि जेको बारिश जो सिलसिलो वधंदो ऐं पाणी में वाध ईंदी ऐं ॿोॾि जो इम्कानु आहे। अलाह साईं पंहिंजे रहम करम में सभिनी खे